कदे फूलन में टिड़दासी कदे फूलन में टिड़दासी कदे त मिलंदासी कदे त मिलंदासी हो कदे। यार सदरदीन वडी मुश्किल में अची पया कदे भी एड़ो भी टंगो न फाथो आया मसलो सिर्फ जमानत जो न न थी वेंदी। हींअर वकील सां ॻाल्हायो तम कूड़ा केस आहिनि ॿई आख़िर मुंहुं त ॾियणो आहे न। पुलिस तंग कयो आहे न यार बदनसीबी आहे त जेको DPO दोस्त हो उहो बदली थी वियो फोन बि बंदि अथसि। हींअर कोर्ट मां निकितो आहे अचां थो रूबरू मिलूं था। ॻोठ कीअं छॾींदुसि हिते मुंहिंजे वाधीअ जो वापारु आहे सॼो ॻोठ मुंहिंजे वाधीअ में गिरवी आहे। जाई थो चए सॼो मुल्क ॿियनि वटि वाधीअ ते गिरवी आहे ॻोठ मूं वटि गिरवी थियो त छा थियो। न न हिरासमेंट में न ईंदुमि असीं आहियूं लीडर हिरासमेंट में ईंदुमि चङो ख़ुदा हाफ़िज़। यार फारूक जी लीडर कंहिं तंज़ीम जो मेंबर थियणो पवंदो। तंज़ीम हा सियासी तंज़ीम। कहिड़ो फ़र्क़ु पवंदो? मुश्किल वक़्त में कमु अची वेंदी। कहिड़े कमु ईंदी? मुंहिंजी बि सफ़ा फिटल आहे। छो? जेको थो मिले सो बेवकूफ़ ऐं लालची। अलाए छा थो चवीं लीडर? इहा ई त वेधन आहे जेका ॻाल्हि कर मथे में वेहण बजाए मथे मां गुज़री थी वञे। खोले ॿुधाइण में लही वेंदे? कंहिं सियासी पार्टी जा तंज़ीम जो मेंबर हूंदुसि त शेल्टर मिली वेंदो। मूंखे कुझु थींदो त जलसा जुलूस निकिरंदा प्रिंट ऐं इलेक्ट्रॉनिक मीडिया ॿरी वेंदी। असांजा कम त सियासी न आहिनि ऐं नई समाजी। शहरयार समाज में नथो रहे बाग़ समाज में न आहे। असां फर्द न आहियूं सियासत समाज ऐं फर्दनि जे मसइलनि सां सलाहियल आहे। असीं बि मसइलनि में ईंदासीं त हल बि त सियासी नमूने सां कढंदासीं न। तुंहिंजी मर्ज़ी का पार्टी मेंबर करे बि त न कंदी असां जहिड़नि मेंबरनि जी हूअं बि खोट आहे। सम्झुम मूंखे छा करणो आहे? शहरयार सां विढ़ंदे मारजी वञा या बदजी वञा मुंहिंजी माउ जी पारत ते जे मारजी वञा त मुंहिंजो पलान तो ते कर्ज़ा नूरा तो ते कर्ज़ा। दिलगीर न थी मेहार मूंखे कसम आहे दर बदर थी मरी वियल माउ जो मूंखे कसम आहे परवरदिगार जो त नूरे खां महल न कुसंदी सार पियो लांदुसि हरू भरू को पंहिंजा आंडा कढी ढिंगरनि ते उछलींदो आहे। न बाबा पोइ तूं न नादानीअ जा अनार खणी मुंहिंजे मुंहं ते लीका कढण लॻी आहीं। इहो ॾो घटा मुंहिंजे मुंहं ते इहे कारा लीका ॻोठ जो नंढो वॾो थो ॾिसे ऐं आङुर थो खणे। दिलि चवंदी आहे त आङुर खणण वारनि जा कढा टायर ॿियान टांडा पर चुप थी वेंदो आहियां इन लाइ त इहे कारा लीका त पोइ बि मुंहिंजी धीउ कढिया आहिनि न। बाबा तोखे वहम थियो आहे या माण्हुनि बरगलायो आहे? वहम न आहे सच तुंहिंजूं अखियूं ॿुधाइनि थियूं तुंहिंजो चहिरो ॿुधाए थो। यादि रख सुणी पंहिंजी ज़िंदगी में तुंहिंजो इहो ख्वाब कॾहिं पूरो न थियणु तोसां मिलण तोखे ॾिसण जी आदत पइजी वई आहे मेहार। इहा त सुठी आदत आहे मुंहिंजी सोणी जान। मूंखे हमेशह लाइ पंहिंजो कर मेहार। हमेशह लाइ हिक ॿिए जा त आहियूं पर जेको मां चवां थी सो समझण जी कर मेहार। समझां थो मां न समझंदुसि। पोइ छो नथो ईअं करी? मुंशी भी मञे न। कोन मञीदो। मां तोसां आहियां हलण लाइ तयार आहियां मेहार। हजार भेरा तोखे चयो अथमि त मेहार ईअं न करे सघंदो। तोखे खणी हली मिसाल कायम कयां पंहिंजे नाले ते लीघो लायां। तोखे प्यार खां वधीक नालो प्यारो आहे। हिक ॿिनि ॾींहंनि में गमगीन थी वई सुहिणी। न मासी गमगीन न आहियां। गमगीनीअ में मुंहं ते मुर्क हूंदी आहे छा? मासी जेकॾहिं बाबू जिद न करे हा ऐं मेहार पंहिंजी अना त लही वञे हा शायदि ईअं न कयां हा। अञा वक़्तु आहे सुहिणी हलूं घर। न मासी
वक़्तु निकिरी वियो जेका मयार अचणी हुई अची वई हाणे ॿिन्हिनि खे अहसासु ॾियारण खां सवाइ घर न वेंदासीं ॿिन्ही ते को फ़र्क़ु न अचे त मारिजी वेंदी इन खां ॿियो को मारे पंहिंजो पाण खे मारे छॾींदसि तोखे हयाती जो डपु आहे त ॿुधाए मासी आहे डप पर हयाती तो तां कुर्बान महिरबानी मासी महिरबानी चई मूंखे लॼी थी करे दरवाजो खुलियल हो छा? अच्छो दरवाज़ो बंदि रखंदी आहीं? हा दिलदार छो? बस अकेली आहियां न घर में। चओ त साईं मोटी वञा। न दिलदार तो लाइ घर त छा पर दिल जा दरवाजा भी खुलियल रहंदा पर हू आहे न अमीर। अमीर खे सिधो कंदुसि सिर्फ़ ॻाल्हि वाज़े थिए त ज़ोर लॻे। कीअं वाज़े थे? तोते वाज़े करण त आयो आहियां सदोरी। वाज़े करना तूं साथ ॾे त वाज़े कयां न। तुंहिंजी ख़ुशीअ में मुंहिंजी ख़ुशी आहे तुंहिंजो राज़ पो मुंहिंजो राज़ पो बस न। बस बाबे सां ॻाल्हाए। ॻाल्हाए आयो आहियांसि पर ख़ातिर ख्वाह वरंदी न नहीं। कुझु त चयो हूंदई। चई त जेल मां निकिरां त सोचां थो। कल्ह अचणो हुयो पर न आयो आहे थी सघे तो अॼु अची वञे। न बि अचे ज़मानतुनि लाइ कोर्टनि जे चकरनि में देर सवेर थी वेंदी आहे। मां वञा? दिलि त नथी चवे पर जेकॾहिं वञे थो त तुंहिंजी मंशा। बस हलां थो। चाचा दरअसल मां तुंहिंजे ई पुछण आयुसि त ज़मानत थी या न। इहो त तूं शहर में बि अची पुछी सघे पियो। चाचा वांद कई न हुई शहर अची न सघियुसि चयमि त घरां ई अची पुछी वञा। इहो त तूं दरवाज़े वटि ॿाहिरि बीही पुछे हा न घर में घिरी अची पुछे थो। हा वाकई मां जे तोखां पुछण अचां त पोइ तुंहिंजे घर हली अचां। चाचा वधीक ॻाल्हाइण जी ज़रूरत न आहे मां तुंहिंजा निकिरी वञूं था हल। रोकियो बि अची माए त नहीं दी कर सदाई कुआड़ियूं उभियूं ज़ाया न थी वञे पुट। अञा कीअं ज़ाया थींदसि चाची जो चवें थी। रोकिया नथी ॾिसे थी त दिलदार जे नक ते सदाई कावड़ आहे। ॿियो वञा बि केॾां हिकिड़ी सुहिणी हुई सा बि निकिरी वई। कंहिंसां निकिरी वई? छा ख़बर चाची। बम्बाल उछलियो तो मिहार ते। इहो बम्बाल त अचणो आहे न चाची। फैसले जो छा थियो? कंहिंजो? ने फतू ऐं दिलदार जो संग चटी। संग चटी? हा तोखे मालूम न आहे? मालूम हुजे त पुछा कयां इन कोड़ीअ ज़टन ते एतबार कयां। अमा न मां आयसि न तो ॿुधायो त कीअं मालूम थिए। मां बि ॾींदसि मों सोणीअ वांगुरु। हाजरा भुलिजी बि न सोचजांइ तुंहिंजे माइटनि ऐं सुहिणीअ जे माइटनि में ॾींहं राति जो फ़र्क़ु आहे। बराबरि चाची सुहिणी ऐं मुंहिंजे रिश्तेदारनि में फ़र्क़ु आहे। सुहिणी निकिरी वञे या खजी वञे त बि हुनजा माइट हुनखे कुझु न चवंदा पर मां निकिरंदसि त मारिजी वेंदसि। पर हिकु ॻाल्हि आहे चाची सुहिणी जे माइटनि ते संग चटी त न पई आहे। मां त संग चटीअ में आहियां सो बि फतूअ ॾे। उन वक़्तु मुंहिंजा माइट कुझु न सोचींदा। उन वक़्तु उन्हनि जूं गैरतूं सुतियूं पयूं हूंदियूं न। हा ॿुधाए चाची चुप छो थी वई आहे? मूं वटि चवण लाइ कुझु छॾियो ई नथी हाजरा। हिकु ॻाल्हि बची आहे चाची जेका तोखे चवणु घुरिजे आहे पर मां थी चवां। मां मेहार जी भेण आहियां पर भेण हुजणु ऐं सम्झणु इहा अलॻि ॻाल्हि आहे। सौट आयासीं अॻ में बि चई चुकी आयासीं न मञो पर इहो चवणो हुयो त गैरतूं ईअं न आहिनि नीलाम कजो। हथू ॾे वञण खां त सुठो आहे मां मारिजी वञा। फर्द मां छो कढां फर्द तोखे ई कढणो पवंदो।
संगू तो जाको चर्चो ना है। तू जेको ज़मीन वठंदो आहे न त फर्द जा पैसा उहो भरींदो आहे। मां मोटां थो। छो मां टको भी न भरींदुसि, सब कुछ तोखे भरणो पवंदो। चङो हल, मां ई ख़र्च भरींदुसि। रे जन्नत तो जाए, भोग ना है। माण्हू दुनिया में हथ फेरे जन्नत लाइ थो वणे, पर केरु चवंदो त दोज़ख मिले। मूं पंहिंजी छोकिरी जन्नत जी ॻाल्हि कई आहे। अलाए मूं वरी उहो जन्नत सम्झी। मामी वरी लुतू लुधरे सां सौदो कयो आहे। जन्नत जो सौदो कयो अथई? न छॾींदोमांसि, असुल गोली सिधी थो हणांसि। मामू मरंदो त सौदा ई न कंदो, ऐं न वरी जन्नत आज़ार में हूंदी। हेठि अथसि असां जूं हाथीमार, असांजी जन्नत जा सौदा थो करे। हाणे वञी अमीर खे गोल। छो गोल केरु सिखला? गोली हण ला ॿियो वरी छा ला? तू पुलिस खां वधे लिखंदो, गोल जेस किथे? हुन करे ई त चवां थो, अमीर खे गोली हण ला हुनखे ॻोल्हणो पवंदो। बाग़ जो मालिक थी वेठो। बाग़ उजड़ी वियो आहे सरकार। अमीर जे न अबनि न ॾाॾनि बाग़ संभालिया, न ज़मीनूं संभालियूं। जो ट्रिप ताईं छा संभालींदो बाग़? असीं संभालींदासीं ज़मीनूं ऐं सवारींदासीं। अॼु हेकर नूरे सां मिलां, पोइ बहारे जी सार संभाल ला। मुंशी ऐं बहारे जो हुजणु लाज़मी आहे रहीम। जी सरकार, ऐसो जो खड़काए त अमीर खे सोगो करे। थी वेंदो अमीर सोगो बि, ऐसे छो के ॾिसां थो। त चल ख़ैर त आहे न, बंदूक खणी निकितो आहीं। छुट्टी आयो आहियां तुंहिंजी मदद खां सवाइ। मदद घुरी हुए ई चओ। ज़रूरत महसूस न हुई, न वरी महसूस ई कंदुसि। चङो थियो आहे तोसां ॻाल्हाइण लाइ संभरियो हुउसि, वार खाई न मिली। मां बि तोॾे आयो आहियां रहिस। ठीकु आहे, आयो आहियां त ॿुध, छोकिरी मुंशीअ जे हवाले करणी पवंदई। मुंशीअ खे शादीअ जो ॾाढो शौक़ु आहे। रहिस गाड़ी में ॾे, ज़बान संभाले ॻाल्हाए। पहिरीं ॻाल्हि त ही बाग़ मुंहिंजो आहे, तोखे गिदड़ शींहं सां विड़ी पवंदो आहे। जे कब्ज़ो न छॾी त न रहंदे। चवे छा थो चिबिरो? चिबिरो न चओ रहिस, चीतो चओ चीतो। हुए महाराणा खां सवाइ बाग़ न छॾींदुसि। बाक़ी मुंशी तुंहिंजो आहे, उनखे संग पाण ॾे, मुंहिंजो न आहे। बकवास बंद कर। तोखे ख़बर न आहे शहरयार खान शेर आहे, चके त चीरे मारे। मुंहिंजे साम्हूं थो थी? हा मुंहिंजे? अरे वठोसि या फुलियोसि डांग। चल मुंहिंजे अखियुनि जे आॾो वरी न अचिजांइ। अरे हल।